Welcome to Time News Studios. You are watching 8 p.m. Bulletin. वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क में इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टम आणण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में धांधली जा इल्ज़ाम रद्द कंदे चयो त चाहियूं था त अहिड़ो चूंड अमल हुजे जंहिंसां कामयाब ऐं हाराईंदड़ ॿई नतीजा क़बूल कनि। सेनेट इलेक्शन में बि ॻुझी वोटिंग बदिरां हथ खणण वारो अमल चाहियूं था, जंहिं लाइ तरमीमूं आणे रहिया आहियूं। परॾे में रहंदड़ 90 लख पाकिस्ताननि लाइ बि नओं सिस्टम आणे रहिया आहियूं। PDM नई मिसाक के हतमी शक्ल ॾियण लाइ 5 रुकनी कमेटी जोड़े छॾी। कमेटी में एहसन इक़बाल, शेरी रहमान, रज़ा रब्बानी, खुरम दस्तगीर ऐं मुर्तज़ा कामरान शामिल। मौलाना फज़लुर रहमान जी सदारत हेठि PDM जे इजलास में नवाज़ शरीफ गुर्दनि में तकलीफ़ सबबि शिरकत न करे सघियो। ज़रियनि मूजिबि तजवीज़ कयल चार्टर ऑफ पाकिस्तान में आइन जी बालादस्ती, पार्लियामेंट जी ख़ुदमुख्तियारी ऐं शफ़ाफ़ चूंडूं यकीनी बणाइण वारा मुतालबा शामिल। महांगाई, गुरबत ऐं बेरोज़गारी जो ख़ात्मो बि तरजीहुनि में शामिल। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त PDM गिलगित बल्तिस्तान जे चूंड नतीजनि खे रद्द कयो आहे। चूंड मुहिम में रियासती मशीनरी इस्तेमालु कई वई। कोरोना वायरस जी आड़ में जलसनि ते पाबंदी लॻाइण वारे फ़ैसिले खे रद्द कयूं था। सिलेक्टेड हुकूमत खे घर मोकिलण लाइ सुख जो साह न खणंदासीं। वफ़ाक़ी काबीना कोरोना वायरस जे इलाज में इस्तेमालु थींदड़ 61 शयुनि ते टैक्स ऐं ड्यूटी ख़तमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाकिस्तान मेडिकल अथॉरिटी जे क़याम ऐं नेशनल कमीशन फॉर ह्यूमन डेवलपमेंट जी चेयरपर्सन ऐं मेंबर्स मुक़ररु करण जी बि मंज़ूरी। वज़ीर आज़म अहम सरकारी इदारनि ऐं कंपनियुनि में चीफ एग्ज़ीक्यूटिव जी मुक़ररी वारे तरीक़ेकार जी मंज़ूरी ॾींदे चयो आहे त मुक़ररियुनि जो अमल शिफ़ाफ़ हुजणु घुरिजे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ पारां गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में धांधली जी मज़म्मत। फ़ोन ते राब्ते दौरान बिलावल चयो त धांधली बावजूदि ओपोज़िशन पार्टियुनि वधीक वोट हासिल कया, जेको PTI ते अदम एतमाद जो सबूत आहे। मरियम नवाज़ जो चवणु हो त गिलगित बल्तिस्तान जो अवाम ओपोज़िशन जे बयानीअ सां गरबी थियल आहे। ॿिन्ही अॻवाननि में राब्ते दौरान जल्द मुलाक़ात करण ते बि इत्तिफ़ाक़। PTI हुकूमत के मुआशी बहरान सबबि IMF ॾांहुं वञणो पियो। मुल्की मईशत खे पंहिंजनि पेरनि ते बीहारे छॾियो। गुज़िरियल 4 महीननि दौरान हुकूमत 1 रुपयो बि कर्ज़ नाहे वरितो। नाणे वारे सलाहकार हफ़ीज़ शेख ऐं वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। हफ़ीज़ शेख चयो त असां ख़र्च घटाया ऐं टैक्स उगारी में इज़ाफ़ो आंदो आहे। ऑटोमोबाइल्स ऐं टेक्सटाइल शोबे में बहितरी अची रही आहे। हुकूमत पहिरियों भेरो 1.5 करोड़ माण्हुनि जी माली मदद कई आहे। शिबली फराज़ चयो त मुल्क में 42 लख टन कणिक जा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि, पर ॾे मां घुरायल 19 लख टन कणिक बि जल्द ॾे पहुचंदी। गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में मुबैना धांधली ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जो गिलगित में 3 ॾींहं बि धरणो जारी। DC ऑफिस आॾो धरणे में कारकुननि जो वॾो अंग मौजूदु। PP MNA नफ़ीसा शाह चयो आहे त अवाम गिलगित बल्तिस्तान में चूंड नतीजा रद्द करे छॾिया आहिनि। हुकूमत कोरोना ऐं दहशतगर्दी जो ख़ौफ़ पखेड़े PDM जा जलसा नथी रोके सघे। सुध समाह वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त बिलावल जो जज़्बाती बयानु हक़ीक़त जे उबतड़ आहे। वोट खे इज़त ॾियण जो नारो लॻाईंदड़ गिलगित बल्तिस्तान जे अवाम जे वोट खे इज़त नथा ॾियनि। हाणे ओपोज़िशन खे चूंडुनि में शिकस्त तस्लीम न करण वारी रिवायत ख़तमु करणी पवंदी। बदकिस्मती सां मुंहिंजी मंगणी जो कार्ड वक़्त खां अॻु मीडिया ते लीक थी वियो। बख़्तावर भुट्टो ज़रदारी जो ट्वीट। बख़्तावर भुट्टो चयो आहे त मुंहिंजी मंगणी 27 नवंबर ते चौधरी महमूद सां थींदी। मीडिया ते संदसि तालुक़ अमेरिकी कुटुंब सां ॼाणायो वियो। वज़ाहत करे छॾी अथमि, उमेद त हाणे ग़लति फ़हमियूं ख़तमु थी वेंदियूं। बख़्तावर भुट्टो मंगणी जी तारीख़ तइ थियण बाद नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कंदड़नि जा बि थोरा मञिया। सिंध में हलंदड़ साल सियारे जूं मोकलूं न थींदियूं। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त स्टेयरिंग कमेटी जे फ़ैसिले जे शेड्यूल में सियारे जूं मोकलूं शामिल न आहिनि। कोरोना वायरस वेगे अॻु ई मामूल खां वधीक मोकलूं थी चुकियूं आहिनि। स्कूलनि में SOPs ते सख़्ती सां अमल करायो वेंदो।
कराची में मकानी खाते के मुलाजमन जो मुतालबन जी मनता लाए एहतजाज मछरियल मुजाहिरीन समूरियों रुकावटों तोड़े सेक्रेटरीट में दाखिल थी विया पुलिस सां चकरियों मकानी इदारन वाले सेक्रेटरी ए मुलाजमन में गालियों जारी मुलाजमन जो चवण है तो वडे वज़ीर की ख़ातिरी बावजूद पघारूं ऑनलाइन न थियूं न वरी बिया मुतालबा मंजूर थिया। सिंध सरकार सॉलिड वेस्ट मैनेजमेंट की सर्विस हैदराबाद और कोटड़ी में भी शुरू करण जो फैसलो करे वरतो। सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड के इजलास दौरान चीफ सेक्रेटरी चयो है तो जाम शुरू भरसा M9 मोटरवे वेझो 200 एकड़ ज़मीन लैंडफिल साइट तौर मुख्तस कई वही है। कचरो खणंदड़ कंपनियुनि खे कारकर्दगी की बुनियाद ते कॉन्ट्रैक्ट ॾियण की हिदायत। MD सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड चयो तो बोर्ड जो समूरो निज़ाम ऑनलाइन कयो वियो है। जाली बैंक अकाउंट्स केस में अगोणे सदर आसिफ अली जरदारी और फरियाल तालपुर की 19 नवंबर तई हाज़िरी का छूट वाली दरख्वास्त मंजूर। इस्लामाबाद की एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान पुलिस हुसैन लवाई के पेश न करे सकी। अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते शाहिदन जा बयान रिकॉर्ड करण जो हुकुम। मनी लॉन्ड्रिंग ज़रिए सिंध बैंक के 25 अरब रुपयन जो नुकसान पहुंचाइण वाले रेफरेंस में नैब के ज़मनी रेफरेंस दाख़िल कराइण लाइ 3 दिसंबर ताईं मोहलत ॾिनी वई। जाम साहब वेझो मुबैना तौर बाहि ॾेई साड़ण बाद क़त्ल कयल निंगरी निमरा रिंद जो संदसि भाउ कातिल निकितो। पुलिस की दावा पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार इफ्तिखार रिंद ॾोह जो एतराफ़ करण सां गॾु इंकशाफ कयो आहे त भेण सां संदसि नाजाइज़ लाॻापा हुआ ऐं हू भेण खे ज़बरदस्ती लजालुट जो निशानो बणाईंदो हो। जवाबदार जो चवणु आहे त खेसि डपु हो त भेण संदसि ख़िलाफ़ वालदेन खे शिकायत कंदी जंहिं तां हुन खेसि क़त्ल करे लाश फसल में उछले छॾियो। साले फट वेझो लिंग का अंदारींदड़ वाक़ियो ॻोठ बदल जसकानी में फटिन जी गोदाम के बाहि लॻण के नतीजे में 2 नींगर सड़ी फौत। बाहि सबब गोदाम में वेठल 10 वरनि जो दरबान अली जसकानी थॾे ते सड़ी फौत थी वियो हो। संदसि 7 वरनि जो भाउ सदाकत अली सखर अस्पताल निहंदे रस्ते में दम थणी हवाले कयो। बाहि लॻण जो कारण मालूम न थी सघियो। घोटकी में फायरिंग सां कुता मारण की मुहिम शुरू। CMO पारां कुते के गोली हणी मारण वारी वीडियो वायरल थियण बाद DC घोटकी नोटिस वरतो। CMO नादिर शाह अमरोटी के शोकास नोटिस जारी। CMO मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त एडमिनिस्ट्रेटर की सीट खाली हुजण करे कुता मारण लाइ ज़हर ख़रीदण जा पैसा न आहिनि जंहिं सबब फायरिंग ज़रिए कुता मार मुहिम शुरू कई वई आहे। सिंध हाई कोर्ट सखर रोलू कुतन बाबत केस में पेश न थियण ते लाड़काणो ऐं हाला जे म्यूनिसिपल कमिश्नर्स ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो आहे त जंहिं बि UC में कुते ॾाढ़ण जो वाक़ियो पेश अचे उतां जे UC सेक्रेटरी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। पुलिस खे लाड़काणो ऐं हाला जे म्यूनिसिपल कमिश्नर्स खे गिरफ़्तार करे 26 नवंबर ताईं पेश करण जो हुकुम। मुल्क में कोरोना वायरस वधीक 33 इंसानी जानियूं खसे वरतियूं। 24 कलाकनि दौरान 2050 नवां केस रिपोर्ट थियण बाद मुतासिरनि जो मजमूई अंग 3,63,082 थी वियो। आलमी वबा सबब हेल हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 7,193 आहे। सिंध में कोरोना वबा वधीक 9 हयातियूं गड़काए छॾियूं। 904 नवां केस रिपोर्ट। बलूचिस्तान में तालीमी इदारनि में कोरोना पकड़जण जे ख़दशे सबब सियारे जूं मोकलूं 1 दिसंबर खां शुरू करण जो ऐलान। उमरकोट पुलिस 9 क्लास की शागिर्दियाणी के जिनसी ज़्यादती जो निशानो बणाइण वारे केस में एक वधीक जवाबदार फैज़ मोहम्मद बजीर के गिरफ़्तार करे वरतो। 2 ॾींहं अॻु जवाबदार अली हसन बजीर के गिरफ़्तार कयो वियो हो। पाकिस्तान सुपर लीग 5 जो फ़ैसिलाइतो दंगल जारी। कराची के नेशनल स्टेडियम में लाहौर कलंदर्स की कराची किंग्स खिलाफ बैटिंग जारी।
ॿई टीमूं PSL फाइनल जी ट्रॉफी माणण लाइ 9 चोटी जो ज़ोर लॻाईंदियूं। खैरपुर में 1.5 साल अॻु पसंदि जो परिणो कंदड़ जोड़ो मुबैना तौर जरगे ज़रिए कारो करार क़त्ल करण ऐं सन चटी जी फतवा जारी। जरगाई भुतारनि असांखे मारण खां पोइ लाश में दफ़नाइण खां रोके छॾियो आहे। नौजवान अनवर हिंगोरो सां पसंदि जो परिणो कंदड़ नारी फ़ाइज़ा जो इल्ज़ाम। प्रेस क्लब में ॻाल्हाईंदे नारी इल्ज़ाम हयो त बासर इमाम बख़्श हिंगोरो ख़ान मोहम्मद ऐं मुबारक जरगो करे असांखे ॻोठ मां बि निकाली ॾिनी ऐं मारण जी फतवा जारी कई। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मुड़ुस सूदो तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। घोटकी जे शहर सरहद में एड्स जो मर्ज़ वधण लॻो। हिकु वधीक शख़्स खे एड्स जी तस्दीक़। शहर ऐं भरपासे में मुज़ी मर्ज़ में मुब्तला मरीज़नि जो अंगचार थी वियो। सरहद वासियुनि पारां एड्स ते ज़ाब्ते लाइ असराइता उपाउ वठण जी अपील। मेहर पुलिस 2 ॾींहं अॻु मुबैना तौर गिरफ़्तार कयल जवाबदार खे हाफ फ्राई करे छॾियो। पुलिस मूजिबि इंडस हाईवे वेझो ॾोहारनि जी मौजूदगी जे इतिला ते छापो हयो वियो त हथियारबंदनि पुलिस ते फायरिंग करे ॾिनी। जवाबी फायरिंग में बदनाम ॾोहारी सुल्तान उर्फ सुल्तू जामरी ज़ख़्मी थी पियो, जंहिं वटां बिना लाइसेंस वारो पिस्टल ऐं फुर थियल मोटरसाइकिल हथ आई आहे। साल खे अस्पताल में दाख़िल जवाबदार पुलिस जे मुक़ाबले वारी दावा कूड़ी करार ॾींदे चयो त पुलिस खेसि 2 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयो। माइटनि तरफ़ां रिश्वत न ॾियण तां पुलिस हाफ फ्राई कयो। ऐं डहरकी भरिसां 1 साल अॻु 2 ॿारनि समेत अगवा ॼाणायल औरत बाज़ियाब न थी। औरत राबिया शेख जे 2 ॿारड़ा कश्मोर मां ड्रामाई अंदाज़ में हक़। पोरियत मोहम्मद अली शेख ॿारड़नि सूदो एहतजाज कंदे इंकशाफ़ कयो आहे त संदसि 62 जवाबदारनि संदसि मासूम न्याणी खे 1 साल ताईं वहशत जो निशानो बणायो। थाणनि जा चकर काटे थकिजी पियो आहियां। ज़ाल जी बाज़ियाबी लाइ पुलिस कख वञी बीणो नाहे कयो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस अमर टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।